अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां शहज़ाद उमरानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़ाद टीवी। नाज़रीन, तव्हांखे हिकिड़ो अॼु किस्सो थो ॿुधायां। हिकिड़ो बादशाह हुयो, उहो राति जॾहिं वञी पंहिंजे महल में सुतो त गिदड़नि जा आवाज़ उनखे महल में अंदरि ॿुधण में आया। उन सुबुह जो फौरन वज़ीर खे घुरायो ऐं चयईं त हीउ सुबुह राति जो वॾो मसइलो हुयो, वॾा आवाज़ हुया, छाजा आहिनि? चई साईं मालूम कयां। वयो, दिलि में सोचे बादशाह हूअं कुझु ॾे नथो, पर छो न बादशाह खे ग़लति गाइड कयां। उन अची वापसी में अची बादशाह खे चयो त साईं, बेज़बान जानवरनि जेके बुख खां तड़पनि था, रड़ियूं था कनि, सदाऊं था हणनि। बादशाह खे अहसासु थियो, चयईं त फौरन इन्हनि जे खाधे पीते जो बंदोबस्तु कयो वञे। वज़ीर जेके बि खाधे पीते जो बंदोबस्तु कयो, उहो कुझु पाण खईं, कुझु माइटनि खे ॾिनई, दोस्तनि खे, अहबाबनि खे, सभिनी में विराए ॾिनई। वरी ॿी राति थी, सुबुह जो साॻियो ई बादशाह कावड़ में उथियो त वज़ीर, तो राति जो हिननि जे खाधे पीते जो बंदोबस्तु न कयो छा? वज़ीर चयो, साईं मां त खाधे पीते जो बंदोबस्तु कयो, जांच करे अचां। वञी वरी वापसि सोचे अची चयईं त साईं मसइलो इहो त सीउ हुयो राति तमामु घणो ऐं जानवर वीचारा सीअ में तड़पनि पिया, सो बिस्तरनि जी ज़रूरत अथनि तमामु घणी। चयईं बिस्तरनि जो बंदोबस्तु कयो वञे। जेके बि कंबल, सुठियूं सवड़ियूं, रिलियूं, चादरूं खणी सिधो, कुझु पंहिंजे घर, कुझु माइटनि जे घर, कुझु दोस्तनि जे घर। टीं राति थी, साॻियो ई किसो, उहे जानवरनि जा बेज़बाननि जूं कूकूं पियो हलनि। त बादशाह सफ़ा कावड़जी वियो। चई त माना इन जो मतिलबु त उन वटि कुझु पतो कोन्हे। चई साईं जांच करे अचां। वञी वरी जांच करे मोटी आयो त साईं मसइलो इहो त खाधे पीते जो सामान बि उन्हनि खे मिलियो, प्लस में बिस्तरा बि उन्हनि खे मिलिया। हाणे इहो सभु तव्हांजा शुक्रियो था अदा कनि ऐं इहो शुक्रियो हर राति पिया अदा कंदा। तव्हां इन ॻाल्हि मां घबरायो न। सेम असांजो मसइलो बि अवाम जो अहिड़ो ई आहे। असांजूं जेके रड़ियूं, कूकूं, दाहूं जेके बि आहिनि, बादशाह ताईं पहुचनि था, पर जेके वज़ीर आहिनि उहे उन्हनि खे ग़लति गाइड था कनि। असांजो ही माशरो बुख बदहाली में मरे थो, पर वज़ीर उन्हनि खे गाइड कयूं वेठा आहिनि त साईं तव्हांजो शुक्रियो था अदा कनि। अस्सलाम वालेकुम। अगरि वीडियो पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।